हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जी मैं अब्दुल मजीद उर्फ मजन मौला सदर साहब वक्त असां कराची में मौजूद आहियूं ऐं तव्हांखे मां ॿुधायो त इंशाअल्लाह जल्दी असांजी नई जर्नी ब्लॉग स्टार्ट थियण वारी आहे, जेको असां कराची खां स्टार्टिंग कंदासीं कराची इंटरनेशनल एयरपोर्ट खां। ऐं असां वञी रहिया आहियूं हिन वक़्तु इंटरनेशनल एयरपोर्ट इंटरनेशनल एयरपोर्ट कराची। ऐं उतां असांजी फ्लाइट आहे रियाज़ जे लाइ, रियाज़ खां बाद जिद्दा जे लाइ असांजी फ्लाइट आहे उमरे जे लाइ। पूरी जर्नी तव्हां शेयर कंदासीं। गॾु पइजो असां सां, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक पेज खे लाइक कयो, फॉलो कयो, वीडियो खे शेयर करणु असांखे कमेंट लाज़मी कयो, लाइक कयो वीडियो खे। सो उन खां अॻिते तव्हांखे ॾेखारींदा मूंसां हिन वक़्तु मुंहिंजो मामू गॾु आहे, कोई मुंहिंजो मामू वेठो आहे ऐं सामान खयो आहे, गाॾी जेको आहे बुकिंग कईसीं ऐं निकिरी पियासीं असां घरऊं। इंशाअल्लाह जल्दी जल्दी असां एयरपोर्ट ते वियासीं, एयरपोर्ट ते तव्हांखे ॾेखारूं। दोस्तों हिकिड़ी शइ तव्हांखे लाज़िम जेको आहे त एयरपोर्ट जे अंदरि ॾिसणी आहे त सामान जेको आहे तव्हांजो जेको मतिलबु तव्हांखे ॾिनल आहे ओतिरो ई पूरो हुजे। ऐं मुंहिंजो सामान जेको आहे त 23 किलो हुयो हिकिड़ो बैग ऐं ॿियो हुयो 7 किलो जो बैग। ऐं जेको आहे त को जेको सामान हूंदो आहे 23 किलो जा 2 बैग हूंदा आहिनि ऐं 7 किलो जो हैंड कैरी बैग ॾींदा आहिनि, जेको हथ में माण्हू खणी वञी सघे। सो मुंहिंजो जेको आहे त इहे 2 बैग हुया कुल हिकिड़ो 23 किलो जो, ॿियो 7 किलो जो। हाणे सामान में जेकॾहिं तव्हांजो किलो ॾेढ में मथे थिए थो पियो त तव्हांजे लाइ इहो मसइलो कान्हे। ॿी कंहिं बि एयरलाइन में किलो ॾेढ मथे वधी थो वञे बि कोई इशू न आहे, त सऊदी एयरलाइन इन्हनि ॻाल्हियुनि में ॾाढी सख़्तु आहे। उनजे लाइ तव्हांखे ख़्यालु रखिणो पवंदो जेकॾहिं तव्हां ट्रेवल कयो था सऊदी एयरलाइन में। ऐं असां अॼु मौजूदु आहियूं हिन वक़्तु डिपॉर्चर लॉन्ज में अंदरि जेको शॉप ठहियलु आहे उते जितां असां वरितोसीं हिकिड़ो च्युइंगम वरितो आहे ऐं पाणी जी बोतल वरिती आहे। च्युइंगम असांखे जहाज़ जे अंदरि कमु ईंदो, उनजे लाइ बि मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। ऐं हीअ ॿी चांहि वरिती आहे असां, जेको असांजी शिकारपुर में असांजी सिंध में चवंदा आहिनि त चांहि मथे जे सूर जे लाइ बहितरीनु आहे। जिन मां हिन वक़्तु मौजूदु आहियां कराची जिना इंटरनेशनल एयरपोर्ट ते ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे पाण डिपार्चर लॉन्ज आहे, डिपार्चर रेडी आहे। हितां मां वञी रहियो आहियां अंदरि थोरी देरि में। सामान वग़ैरह पंहिंजो क्लियर कराए, थोरो सामान वधीक आहे, इंशाअल्लाह मैनेज थी वेंदो, कोई मसइलो न आहे। ऐं सामान वग़ैरह क्लियर करे जेको आहे बाद में तव्हां सां चवंदा पिया मिलूं था। ओके हलो। जीअं ई तव्हां अंदरि डिपार्चर लॉन्ज में इन थींदो तव्हांखां पासपोर्ट टिकट वीज़ा चेक करे तव्हांखे अंदरि छॾींदा। उनखां बाद में तव्हां थोरो लेफ़्ट कंदो, टर्न राइट ते जेको तव्हां थोरो टर्न कंदो राइट ते ईंदो त हिते काउंटर ठहियल आहिनि जिन ते ॿाहिरों LCD ते तव्हांजी एयरलाइन जो जेको आहे त नंबर लिखियलु हूंदो। इकोनॉमी ऐं बिज़नेस क्लास जी हूंदी लाइन हूंदी, तव्हां हुन लाइन ते अची बीहंदो ऐं पंहिंजी पासपोर्ट वीज़ा टिकट हथ में खणंदो। उनखां बाद में तव्हांजो सामान जेको आहे तव्हां पटे ते रखंदो, सामान तव्हांजो वज़न थींदो। उनखां बाद में जेको आहे त तव्हांखे बोर्डिंग कार्ड ॾींदा ऐं बोर्डिंग कार्ड हितां बि तव्हां वठी सघो था, अंदरि बि तव्हांखे मिली सघे थो। उनखां बाद में तव्हां सामान खणी सिधो हलिया ईंदो अंदरि। ऐं हीअ रहमत श्री जो दुकानु आहे मिठाई जो अंदरि जेको आहे एयरपोर्ट में। उनखां बाद में हीअ 1-2 जहाज़ बीठा आहिनि ऐं छो त कराची एयरपोर्ट आहे पोइ बि 1-2 आहिनि लाज़मी, माना इहे कॾहिं कॾहिं त इहे बि न हूंदा आहिनि। हीअ जेको रस्तो आहे सिधो असांखे आख़िर लास्ट ताईं असांखे खणी वेंदो, असांखे वेटिंग हॉल ताईं। ऐं जेको आहे त राइट ऐं लेफ़्ट ऐं ॿई पासा एयरपोर्ट आहे। ॾिसी था सघो कुझु एयरलाइन जेके आहिनि त हिते मौजूदु आहिनि। तव्हांखे मां जिद्दे जी एयरपोर्ट बि ॾेखारींदुमि, रियाज़ जी एयरपोर्ट बि ॾेखारींदुमि ऐं तव्हां कराची जी एयरपोर्ट बि ॾिसो। नो स्मोकिंग एरिया, मतिलबु हिते कोई सिगरेट नथो पी सघे। ॿी ॻाल्हि इहा मां लाज़िम दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेको उमिरे जी वीज़ा ते वञे पियो सऊदी अरब जेको आहे त उमिरे जे लाइ, सो उन्हनि खे वीज़ा जूं 3-4 कॉपियूं रखणु लाज़मी आहिनि। हिकिड़ी वीज़ा जी कॉपी तव्हांखां जेको आहे त कराची एयरपोर्ट ते वरिती वेंदी, जेको FI वारा काउंटर ते वेठा आहिनि इमिग्रेशन वारे ते, उहे शायदि तव्हांखां वठनि हिकिड़ी कॉपी। मांखां त वरितऊं ऐं मां सां गॾु जेके खोड़ तरह हुया उन्हनि खां वरितऊं। जेकॾहिं तव्हांखां वठनि त अॻिते वरी तव्हांखां जिद्दे जी एयरपोर्ट ते, रियाज़ जी एयरपोर्ट ते जेको आहे त वीज़ा जी कॉपी पुछा कई वेंदी। उहे लाज़मी तव्हांखे हुजणु लाज़मी आहे, या मोबाइल में हुनजो फ़ोटो हुजे या त उहो तव्हां वटि मौजूदु हुजे। हिन वक़्तु असां जेको आहे त वेटिंग हॉल में वेही उनखां 20 मिंट जेको आहे त असांजे टाइम खां बाद में असां आया आहियूं हिते। जेको 20 मिंट असांजो जहाज़ लेट हुयो ऐं हितां जेको कराची खां हाणे रियाज़ वेंदो, इहो असांजो जहाज़ आहे सऊदी एयरलाइन SV 708। हिन वक़्तु असां जहाज़ जे अंदरि वञी रहिया आहियूं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ वाहिद जहाज़ आहे जेको लेट न ई थींदो। ऐं अॼु जेको आहे त 20 मिंट लेट थियो आहे। मूं जेको आहे त खोड़ सारियूं एयरलाइन 6 सऊदी एयरलाइन में टिकट कराई आहे
ऐं सस्तियूं त खोड़ सारियूं हुयूं पर मां सऊदी एयरलाइन में पाण कराई त मूंखे हिननि जी सर्विस सुठी लॻंदी आहे ऐं हिननि जी टाइमिंग सुठी लॻंदी आहे। सो दोस्तों नेक्स्ट पार्ट जे लाइ चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो।